बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नमाज सिखो ऐं सेखारियो। अॼु नमाज जे बारे में कुझु उनवान आहे त नमाज मंझि हिकिड़ियूं शयूं फ़र्ज़ हूंदियूं आहिनि, ॿियूं वाजिबु हूंदियूं आहिनि, टियूं सुनत हूंदियूं आहिनि। त उन्हनि जे बारे में त फ़र्ज़ जी अहमियत छा आहे, सुनत जी अहमियत छा आहे, वाजिब जी अहमियत छा आहे ऐं कहिड़ियूं शयूं छॾण सां सजदो सहव थिए थो। तवजह रहे, फ़र्ज़ जेकॾहिं नमाज में फ़र्ज़ रहिजी वियो त नमाज मोटाए पढ़े, यानी फ़र्ज़ को बि रहिजी वियो नमाज में त नमाज मोटाए पढ़ंदो, उन में सहव कोन थींदी। वाजिब जेकॾहिं भुल सबबु को वाजिब रहिजी वियो त सजदो सहव लाज़िम थींदो। सजदो सहव न कयाई त नमाज मकरूह तहरीमी थींदी, जंहिंखे मोटाइण वाजिब आहे। सुनत जेकॾहिं नमाज में का सुनत रहिजी वई त नमाज थी वेंदी पर सवाब घटि मिलंदो। यानी इहे टे शयूं आहिनि, फ़र्ज़, वाजिब, सुनत। फ़र्ज़ छॾण सां नमाज मोटाईंदो ऐं वाजिब छॾण सां सहव ॾींदो, सुनत छॾण सां सवाब घटि मिलंदो, नमाज थी वेंदी। नमाज जो मख़सूस इस्तिलाहूं ऐं उन्हनि जी हैसियत, त कहिड़ियूं शयूं नमाज में फ़र्ज़ आहिनि, कहिड़ियूं सुनतूं आहिनि, उन्हनि जो उनवान, उन्हनि जी तशरीह। नंबर 1, तकबीर तहरीमा अल्लाहु अकबर चवणु नमाज लाइ शुरू करणु, इहो फ़र्ज़ आहे। नंबर 2, क़ियाम में बीहणु, इहो फ़र्ज़ आहे। नंबर 3, ॿई हथ कननि ताईं खणणु, इहो सुनत आहे। ॿई हथ धुन हेठियां ॿधणु, इहो बि सुनत आहे। नंबर 5, सना पढ़णु, इहो बि सुनत आहे। नंबर 6, तऊज़ पढ़णु, यानी औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़णु, इहो बि सुनत आहे। नंबर 7, तस्मीह, यानी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़णु, इहो बि सुनत आहे। नंबर 8, क़िराअत, यानी क़ुरान पढ़णु, इहो फ़र्ज़ आहे। नंबर 9, सूरे फातिह, यानी अलम शरीफ़ पढ़णु, इहो वाजिब आहे। नंबर 10, अलहम्दुलिल्लाहि वल द्वालीन बैद आस्ते आमीन चवणु, इहा सुनत आहे। नंबर 11, सूरत तिलावत दौरान तिलावत जे दौरान सजदे वारी तिलावत अची वई, मिसाल तौर वो आयत अची वई त उते ई नमाज में सजदो ॾियणु वाजिब आहे। नंबर 12, त सूरत अलहम्द सां का सूरत मिलाइणु, इहा बि वाजिब आहे, ज़िम करणु। नंबर 13, तकबीर अल्लाहु अकबर चवणु रुकू लाइ, इहो सुनत आहे। नंबर 14, रुकू एतिरो झुकणु जो ॿई हथ गोॾनि ते अचनि, इहो फ़र्ज़ आहे। नंबर 15, रुकू जी तस्बीह पढ़णु, सुबहान रब्बियल अज़ीम, सुबहान रब्बियल अज़ीम, सुबहान रब्बियल अज़ीम, इहा तस्बीह पढ़णु सुनत आहे। नंबर 14, तस्मीह, यानी रुकू खां मथे उथणु, समी अल्लाहु लिमन हमीद चवणु बैद सिधो बीहणु। तस्मीह जेकी समी अल्लाहु लिमन हमीद चवणु, इहो सुनत आहे। उन खां बाद में नंबर 17 आहे त क़ौम में रुकू में उथी सिधो बीहणु, यानी जॾहिं रुकू मां उथी पोइ क़ौम में सिधो बीहबो, इहो वाजिब आहे, यानी उन में बीहणु वाजिब आहे। त इंशाअल्लाह ॿियो पार्ट जेको आहे इन मख़सूस इस्तिलाहुनि जो, इहो इंशाअल्लाह सुभाणे ॿियो पार्ट हलंदो। अॼु को पहिरियों पार्ट आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे असां मुस्लमाननि खे, असां अहले सुन्नत वल जमात खे दीनी मसला सम्झणु, सिखणु ऐं उन्हनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।